अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी सन अब्बास ही किताब आहे ज़िंदगी हिक मुर्क मज़ाया ऐं तंज़िया कहाणियुनि जो मजमूओ। कहाणीकार ग़ुलाम रसूल कलोड़ो। छपाईंदड़ इदारा आवाज़ अदब हैदराबाद सिंध। छापो पहिरियों नवंबर 1991 ईस्वी। कहाणी आहे कामयाबीअ जी कुंजी भाङूं टियों। मक़बूल ऐं मारूफ़ कहाणीकार शफ़ीक़ रहमान हिन खां अॻु कामयाबीअ जी कुंजीअ जा ॿ भाङा जंहिंमें हेठियां इस्म शामिल हुआ अज़मत जो राज़, हाफ़िज़ो तेज़ करणु, वहम जो इलाज, जवान रहण जो राज़, दलेर बणजण जा तरीक़ा वग़ैरह लिखी चुको आहे। उहे भाङा पंहिंजो मटि पाण हुआ, तंहिं करे बेहद मक़बूल थिया ऐं माण्हुनि उन्हनि मां पेट भरे फ़ाइदो हासिलु कयो। माण्हुनि जे अहिड़ी पेट भराई ॾिसी मुंहिंजे दिलि में आयो त छो न मां बि कामयाबीअ जी कुंजी भाङे टे ते तब आज़माई ऐं ज़ोरावरी कयां त जीअं असांजा सिंधी भाइर बि कामयाबीअ जी कुंजीअ मां फ़ाइदो हासिलु कनि। तंहिं करे उन ख़िदमत जे जज़्बे सां टिमटार थी हीअ बंदो यानी ग़ुलाम रसूल कलोड़ो डॉक्टर शफ़ीक़ रहमान जी ग़ाइबानी इजाज़त सां, छो त उन मौज़ूअ ते डॉक्टर साहब जी डॉक्टरी यानी अजारादारी आहे, पढ़ंदड़नि जे आॾो कामयाबीअ जी कुंजी भाङूं टियों पेश करे रहियो आहियां। उमेद त हीअ टियों भाङूं पढ़ंदड़नि लाइ आख़िरी भाङूं साबित थींदो। हर दिलि अज़ीज़ बणिजो। हर दिलि अज़ीज़ का अहिड़ी शइ कान्हे जंहिंखे कासाईअ जे दुकान तां ख़रीद करे सघिजे, बल्कि तव्हां पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसो ऐं पोइ पंहिंजो पाण खे सुञाणण जी कोशिशि कयो। छा तव्हां पंहिंजी ज़ेर दस्तनि सां खुंदा पेशानीअ सां पेश ईंदा आहियो? पाड़ेसिरनि सां तव्हांजो वर्ताव सुठो आहे? कर्ज़ ॾींदड़ अव्हां खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि? जे उन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु हा आहे त पोइ पंहिंजी ख़ुशनसीबीअ ते रश्क कयो, छो त हर दिलि अज़ीज़ ऐं अब्दुल अज़ीज़ बणजण जूं के वस्फ़ूं तव्हां में अॻ ई मौजूदु आहिनि। पर जे ईअं न आहे त पोइ आईंदा हिननि ॻाल्हियुनि ते अमल करण जी कोशिशि कयो। खिलमुख बणिजो। शाइर चवनि था त ज़िंदगी ज़िंदह दिलीअ जो नालो आहे ऐं ज़िंदह दिलि बणजण लाइ ख़ुशतबई ज़रूरी आहे। ख़ुशतबई तॾहिं क़ाइमु रही सघंदी जॾहिं असीं पंहिंजे मुंहं ते सदाईं मुश्क ऐं ज़िंदगीअ में सदाईं टहकनि खे शामिलु कंदासूं। नफ़्सियात जे माहिरनि जो चवणु आहे त सुठी सिहत लाइ टहकनि खे वॾी अहमियत हासिलु आहे। शायदि उहो ई सबबु आहे जो थुल्हा माण्हू अक्सर करे टहक ॾींदा रहंदा आहिनि। हर दिलि अज़ीज़ बणजण लाइ उहो पिणु ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे मिलण वारनि सां नरम ऐं मिठी गुफ़्तगू कयो। नरमीअ सां ॻाल्हाइणु तव्हांजी पंहिंजे हथ में आहे, बाक़ी मिठे ॻाल्हाइण लाइ अव्हांखे शरबत अनार या शरबत रूह अफ़ज़ा वापराइण जी सलाह ॾिबी। दुश्मन खां बदिलो न वठण बि हर दिलि अज़ीज़ बणजण जी हिकु निशानी आहे। उन लाइ हिकु नंढिड़ो मिसाल, तव्हांजो जेकॾहिं कंहिं माण्हूअ सां तकरार थी पवे ऐं हू गुस्से में अची तव्हांखे लपाट हणे त तव्हां हिकदमि पंहिंजो ॿियो गलो हिन जे आॾो पेश कयो ऐं एसी ताईं उन शख़्स जूं लाॻीतियूं लपाटूं खाईंदा रहो जेसीं ताईं तव्हांजे कननि ऐं नासुनि मां दूंहां न निकिरनि। अहिड़ीअ रीति नेठि उहो शख़्स पंहिंजे कए ते पशेमान थींदो। मूड हीअ हिकु अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे, तंहिं करे ठेठि सिंधीअ में उन जी माना करे नथी सघिजे, अलबत मिसालनि सां वाज़े करे सघिजे थो। जेकॾहिं तव्हां ॾिसो त कंहिं शख़्स जे मुंहं में घुंड आहे या मुंहुं बुछड़ो अथसि त पोइ पक सम्झो हिन जो मूड ऑफ यानी ख़राबु आहे। उन जे मुक़ाबले में जंहिं शख़्स जी ॿटली खुलियल हुजे त हिन जो मूड ऑन यानी सुठो सम्झणु घुरिजे। मूड जो घणो करे हर माण्हूअ सां तालुक़ु हूंदो आहे, पर वॾनि माण्हुनि जो मूड ख़ासि मशहूरु आहे। मिसाल तौरु साहब जो मूड या सेठ साहब जो मूड, उन्हनि जो मूड अक्सर करे ख़राबु रहंदो आहे। मूड ऑन करण जा बि कई तरीक़ा थियनि था। मिसाल तौरु मवालीअ जो मूड तॾहिं ऑन थींदो आहे जॾहिं उन जे आॾो भंग जा 2 कटोरा रखिजनि। अहिड़ीअ रीति मुलान जे मूड जो तालुक़ु हलवे ऐं पुलाव सां आहे। साहबनि जो मूड हाज़ामिन फज़ल रबी सां ठहंदो आहे ऐं बेगम साहिबा जो मेकअप ऐं नवनि कपिड़नि सां। उन्हनि मथियुनि ॻाल्हियुनि जे बावजूदि मूड ऑन ऐं ऑफ थियण जो को ख़ासि वक़्तु मुक़ररु कोन्हे। कावड़ खे रोकणु। कावड़ हिकु हैवानी जज़्बो आहे। कावड़ में इंसानु हैवान थी वेंदो आहे ऐं हैवान खे जॾहिं कावड़ ईंदी आहे त उहो छा थींदो आहे? तंहिं लाइ दानिश्वर ऐं किताब ॿई ख़ामोश आहिनि। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे कावड़ ईंदी आहे त हुन जी शकिल अजीब तासुरु ॾींदी आहे, जंहिंमां मालूम थींदो आहे त उहो माण्हू न आहे, पर माण्हुनि जहिड़ी का शइ आहे।
कावड़ खे रोकण जा बि कई तरीक़ा आहिनि। जॾहिं कंहिं माण्हूअ खे कावड़ ईंदी आहे त उन वक़्तु हुन जी रत जो दौरो तेज़ थी वेंदो आहे ऐं खून गरम थी वेंदो अथसि। उन लाइ ज़रूरी आहे त जॾहिं बि कंहिं माण्हूअ खे कावड़ अचे त हिन जे भरिसां बीठल ॿियनि माण्हुनि जो फ़र्ज़ु आहे त कावड़ियल जे मथां मुसलसल 8-10 बाल्टियूं थधे पाणीअ जूं हारीनि तांजो हिन जो खून थधो थी वञे या हू पाण थधो थिए। हूअं कावड़ियल खे कावड़ जे वक़्तु आईनूं ॾेखारणु पिणु मुफ़ीद आहे। ड्राड़ा ड्राड़ कंहिंजो ख़ानदानी विरसो न आहे ऐं न ई उन ते कंहिं नस्ल या क़ौम जी अजारादारी आहे। हीउ हिकु बैन अल-अक़वामी ख़िताब जो तरीक़ो आहे। जॾहिं बि को माण्हू ड्राड़ हणंदो आहे त हिन जो घाट फ़ख्र विचां ऊचो थी वेंदो आहे ऐं ॿुधण जो वात अल कांव जियां पटिजी वेंदो आहे, जेतोणीकि ॿई ख़ुशफ़हमीअ में मुब्तला हूंदा आहिनि। ड्राड़ जा बि कई क़िस्म थियनि था। मुख्य ही आहिनि: तरियूं खोड़े ड्राड़ हणनि, तरियूं छॾे ड्राड़ हणनि। ड्राड़ हणंदड़नि जा हेठियां क़िस्म आहिनि: लाह ड्राड़ी, महा ड्राड़ी, गज़ेटेड ड्राड़ी, छितो ड्राड़ी। ड्राड़ हणण सां ड्राड़ियल जो खाधो हज़म थी वेंदो आहे। मुहबत हिन ते अदीब ऐं शाइर पंहिंजा दीवान कारा करे चुका आहिनि। तंहिं करे असां घणो कुझु लिखणु मुनासिब नथा सम्झूं, पर तंहिं हूंदे बि कुझु न कुझु लिखंदासूं ज़रूरु। मुहबत कई न वेंदी आहे पर थी वेंदी आहे, ऐं जॾहिं थी वेंदी आहे त पोइ उन मां चकमक वांगुरु जान छॾाइणु मुश्किल थी पवंदी आहे। मुहबत जो पहिरियों हमिलो निंड ते थींदो आहे। तंहिं करे आशिक़ हज़रात राति जे वक़्तु अख़्तर शुमारी कंदा आहिनि। मुहबत करण खां न करणु सुठो आहे। प्यार जी शादी ॿिन्हिनि खां बदतर आहे। मुहबत करणु गुनाह न आहे, पर हरू भरू को सवाब बि कोन्हे। मुहबत में ख़ुदकुशी करणु गुनाह आहे ऐं न करण खां बि वॾो अज़ाब। रोअण जा फ़ाइदा। हिन वक़्त ताईं रोअण जे फ़ाइदनि खां फ़क़ति औरतूं ई वाक़िफ़ पे रहियूं आहिनि, जेतोणीकि मर्द बि रोअण मां ओतिरो शरफ़ हासिल करे सघनि था जेतिरो औरतूं, बशर्ते के हू कंहिं मुनासिब वक़्त ते रोअनि या को टाइम टेबल ठाहे रोअनि। के शख़्स अहिड़ा बि थी गुज़रिया आहिनि जिन रोअण जे ज़रिए पंहिंजी शख़्सियत ठाही आहे। ॿी महाभारी लड़ाईअ में अमरीकी जनरल पेटन फ़तह जे जश्न ते रोई वेठो। सर विंस्टन चर्चिल बि कॾहिं कॾहिं ॻोड़ा ॻाड़े वेंदो हो। बहरहाल, रोअण बि हिकु आर्ट आहे जंहिंमें मर्दनि खां वधीक औरतूं माहिर थियूं सघजनि जिनमें मर्दनि खां वधीक औरतूं माहिर थियूं ॾिसजनि। ईअं खणी चइजे त औरतुनि जे रोअण में सुर ऐं तरन हूंदो आहे ऐं मर्द उन आर्ट खां आरी आहिनि। ज़िंदगीअ सां प्यार। ज़िंदगी कुदरत जो हिकु वॾो अतियो आहे, तंहिं करे ज़िंदगीअ जो क़दुरु करणु घुरिजे। पर के इंसान अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगीअ खां बेज़ार थी वञनि था। नतीजो ख़ुदकुशी, खूह में टपो, ॻिचीअ में रसो या रेल जी पटड़ी। इंसान ज़िंदगीअ खां बेज़ार छो थो थिए? उन करे जो ज़िंदगीअ मां हिन जूं दिलचस्पियूं घटिजी वञनि थियूं। हू हर वक़्तु परेशान रहणु लॻे थो। घर वारनि खे ॾिसी हू बेज़ार थिए थो। पाड़े वारनि सां हुन जी पए कोन ऐं ऑफिस में हिन जी इज़त कान्हे। दुनिया में मशहूरु हस्तियुनि ॾांहुं नज़र करियो, उहे बि घणो करे सभई पंहिंजी ज़िंदगीअ खां बेज़ार हूंदियूं हुयूं। टॉलस्टॉय हिकु रेलवे प्लेटफार्म ते गुज़ारे वियो। हैंगवे बंदूक सां पंहिंजो मेजालो कढी विधो। मिर्ज़ा ग़ालिब पंहिंजे कर्ज़ ख़ान खे चङी नज़र सां कोन ॾिसंदो हो ऐं इब्राहिम लिंकन खे पंहिंजी घरवारी ॾुखी लॻंदी हुई। नफ़्सियात जा माहिर चवनि था त ज़िंदगीअ सां ग़म ऐं परेशानियूं दूरि करण जो वाहिद तरीक़ो उहो आहे त असीं पंहिंजी ज़िंदगीअ खे दिलचस्प ऐं रंगीन बणायूं ऐं उन लाइ असांखे को न को महबूब मशग़ुलो अख़्तियार करणो पवंदो। जेकॾहिं तव्हां हलंदी पुॼंदी वारा आहियो त पोइ अव्हां वटि कंहिं बि शुगर जी कमी न हुअणु घुरिजे। मानी ढव ते पई मिले, कमुकार न हुजे त अहिड़ी सूरत में अव्हांखे शिकारी थियणु घुरिजे या शाइर। हूअं सिंध जा वॾेरा कुतनि ऐं रिछनि जी वेड़ बि कराईंदा आहिनि ऐं हेठिएं तबिके वारा वरी कुकड़नि जा मेल कराईंदा आहिनि। शुगल अख़्तियार करण जा बि कई क़िस्म थियनि था, जंहिं ते कंहिं क़ौम या कंहिं नस्ल जी अजारादारी थी नथी सघे। हिकु दौलतमंद वापारीअ खे अलार्म घड़ियाल गॾु करण जो शौक़ु हो। उहो अमरा हर कम लाइ हिकु घड़ीअ जो अलार्म लॻाए छॾींदो हो। मिसाल तौरु जाॻण लाइ हिकु अलार्म, खाइण लाइ ॿियो ऐं वर्ज़िश लाइ टियों। नेठि हिन जी घरवारी उन हर वक़्त जे टिण खां बेज़ार थी पई। हिकु ॾींहुं हुन पर पुठि राति जे 12 लॻे जो अलार्म लॻाए छॾियो।
आवाज़ ॿुधी वापारी जागी पियो त संदसि ज़ाल खेसि वॾी तंज़ सां चयो, हींअर मां तुंहिंजा ॿारहं वॼाए छॾींदसि। ईअं चई हिन पंहिंजे मुड़ुस ते चाकूअ सां हमिलो करे ॾिनो। मैक्सिको जे हिकु साहिबु पंहिंजी ज़ाल खे उन इल्ज़ाम ते तलाक ॾेई छॾी त हिन खे नांग गॾु करण जो शौक़ु हो। हिन अदालत जे आॾो बयानु ॾींदे चयो, नंढा नंढा नांग त ख़ैरु मूं लाइ परेशानीअ जा बाहिस न हुआ, पर तव्हां ई ॿुधायो त जॾहिं हूअ हिकु अरोड़ खे पकिड़े आई त पोइ मुंहिंजे घर में रहण जी कहिड़ी गुंजाइश रहिजी वई हुई। ब्रोसिल्स जे हिकु हमराह खे हथ जी छड़ियुनि जमो करण जो बेहदि शौक़ु हूंदो हो। उहे छड़ियूं घर में हर तरफ़ पयूं हूंदियूं हुयूं। उन्हनि छड़ियुनि खे ॾिसी करे बाज़ वक़्तु संदसि ज़ाल ते वहशत जो दौरो सवार थी वेंदो हो। शायदि उहो कंहिं स्कूल में मास्तरियाणी हुई। पोइ हिकु ॾींहुं छा थियो जो हिन हिकु छड़ी लाथी ऐं उन सां पंहिंजे मुड़ुस खे कुटणु लॻी। बसि उन मां चिटीअ रीति पधिरो थियो त अव्हां खे बि पंहिंजी ज़िंदगी खे दिलचस्प ऐं रंगीन बणाइण लाइ को न को महबूब मशग़ूलो ज़रूरु अख़्तियार करणु खपे।